सुबुह जो उथण सां ई माण्हू कॉफ़ी या चांहि पी ॾींहं जी शुरूआति कंदा आहिनि, जंहिंसां सॼे ॾींहं जी सरगर्मियुनि खे मुंहुं ॾियण लाइ होशियारी मिले थी। हिक रिपोर्ट मूजिब कैफ़ीन चांहि खणी खीर वारी हुजे या बिना खीर वारी, थोरी हुजे या घणी, सुबुह सां पीअण ॾींहं जी शुरूआति करण जो सही तरीक़ो न आहे। इहो ज़रूरी आहे त असां ॾींहं जी शुरूआति जझे मिक़दार में पाणी पीअण सां करियूं। मर्दनि लाइ 3.5 लीटर ऐं औरतुनि लाइ 2.5 लीटर पाणी ज़रूरी आहे। माहिरनि मूजिब घणा माण्हू मंझंदि जे वक़्तु वधीक पाणी पीअंदा आहिनि ऐं सुबुह जो पाणी घटि पीअंदा आहिनि या पीअंदा ई न आहिनि। घणनि माण्हुनि जी आदत मानीअ सां गॾु पाणी पीअण जी हूंदी आहे। सही फ़ैसिलो इहो आहे त ॾींहं जी शुरूआति पाणी पीअण सां कई वञे, छो त ॾींहं जी शुरूआति खां पोइ पाणी न मिलणु हिकु मसइलो आहे। पोइ जिस्म खे उहा हाइड्रेशन नाहे मिलंदी जंहिंजी जिस्म खे ज़रूरत हूंदी आहे। सुबुह जो वधीक पाणी पीअणु घुरिजे, छो त गुर्दा ऐं जिगर सॼी राति कमु कंदा आहिनि ऐं सॼो ॾींहुं जिस्म में दाख़िल थींदड़ हर शइ ते कमु कंदा आहिनि। हाज़मे वारे निज़ाम जे बहितर कमु करण लाइ सुबुह जे वक़्तु साफ़ पाणी पीअण जी ज़रूरत हूंदी आहे। सुबुह जो पाणी पीअण खां अॻु हिकु कप कॉफ़ी पीअण पाणी जी खोट जो सबबु बणिजी वेंदो आहे, छो त चांहि या कॉफ़ी पेशाब ॾियारींदी आहे ऐं पाणी जी खोट जो सबबु बणिजंदी आहे। हिकु माहिर डॉक्टर जो चवणु आहे त थोरे पाणी जी खोट माण्हुनि खे वधीक थकावट, ध्यानु ॾियण में ॾुखियाई, हौसला अफ़ज़ाई घटिजण ऐं ॻणती ॾेई सघे थी। हुन सलाह इहा ॾिनी आहे त हर कंहिंखे सुबुह जो हिकु गिलास पाणी पीअणु घुरिजे, जेको आंड्रनि ऐं उज़वनि खे बि जाॻाए थो। जाॻण सां उञ महसूसु थियणु मामूल जी ॻाल्हि आहे, छो त जिस्म साह ऐं पघर जे ज़रिए वॾो पाणी ख़ारिज कंदो आहे। इन लाइ चांहि जो कप ॻोल्हण बदिरां पहिरियां हिकु कप पाणी पीअण जी चूंड करणु घुरिजे। सुबुह जे वक़्तु सभ खां पहिरियां पाणी पीअणु घुरिजे त जीअं कॉफ़ी खां अॻु इहो तवानाईअ जी सतह खे वधाए ऐं हाज़मे वारे निज़ाम खे बहितर करे।